Welcome to Time News Studios. You are watching 10 PM Bulletin. कराची जे समूरन रेस्टोरेंट्स अंदर मानी खाइण ते पाबंदी लागू। कमिश्नर कराची इफ्तिखार शालवानी नओं हुकुमनामो जारी कंदे चयो आहे त रेस्टोरेंट्स खे रुगो खुलियल हंधनि ते खाधो पीतो फ़राहम करण जी इजाज़त हूंदी। सखर में शादी हॉल्स ऐं मार्केट्स राति 9 वॻे बंदि करण जो हुकुम। कमिश्नर सखर शफ़ीक महसर चयो आहे त समूरनि ऑफिसिस में बिना मास्क जे अचण पाबंदी हूंदी। तालीमी इदारनि में SOPs ते अमल दरामद यकीनी बणाइण जी हिदायत। 26 नवंबर से 24 दिसंबर तक पाकिस्तान के तमाम तालीमी इदारे जो हैं, यूनिवर्सिटीज़ हैं, कॉलेजेस हैं, जिसमें स्कूल्स हैं, जिसमें ट्यूशन सेंटर्स हैं, उन सारों में घर से पढ़ाई यानी कि वो बंद हो जाएंगे। स्कूलों में और इन तालीमी इदारों में बच्चे नहीं आएंगे। 25 दिसंबर से लेके 10 जनवरी तक मुकम्मल सर्दियों की तातीलात होंगी। जितने भी इम्तिहानात दिसंबर के पीरियड में होने थे वो हमने मुलतवी कर दिए हैं। वो अब 15 जनवरी और उससे ऑनवर्ड जो है इम्तिहानात होंगे। हम ये सिफारिश कर रहे हैं बोर्ड के इम्तिहानात मार्च में या अप्रैल में होने थे उनको मई जून में ले जाया जाए। कोरोना जा केस वधण बाद मुल्क में समूरा तालीमी इदारा 26 नवंबर खां 24 दिसंबर ताईं बंदि करण जो ऐलान। 25 दिसंबर खां 10 जनवरी ताईं सियारे जो मोकलूं करण जो फ़ैसिलो। बैनुल सूबाई तालीमी वज़ीरनि जे इजलास बाद वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त तालीमी इदारा बंदि रहण जी सूरत में शागिर्दनि खे होमवर्क सां गॾु घरनि में तालीम ॾिनी वेंदी। दिसंबर महीने दौरान तालीमी इदारनि में थियल इम्तिहान बि मुलतवी। दाख़िला ऐं भर्तियुनि लाइ टेस्ट SOPs तहत कराइण जी इजाज़त ॾियण जो बि फ़ैसिलो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शफ़क़त महमूद चयो त उम्मीद आहे त 11 जनवरी खां तालीमी इदारा ॿीहर खुली वेंदा। उन खां अॻु इजलास में कोरोना जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। वफ़ाक़ी सरकार तालीमी बोर्ड जा इम्तिहान मार्च ऐं अप्रैल बदिरां मई महीने में वठण जी तजवीज़ ॾेई छॾी। नओं तालीमी साल बि अगस्त महीने खां शुरू करण जी सिफ़ारिश। जो है तकरीबन 8 महीने की छुट्टियों के बाद दोबारा खुले थे और मुश्किल से अभी 1 से 1.5 महीना ही हुआ था। तो अभी बच्चों ने रेगुलर आना शुरू किया था। उसके बाद अचानक ये फैसला आ जाना और 2 महीने तकरीबन 1.5 महीना फिर से छुट्टियां देना हमारी समझ से बाहर है। तो इसका लाअमल तय किया जाएगा और हो सकता है कि इस सिलसिले में हम पहले वज़ीर तालीम से भी एक मुलाकात करें। ओचितो तालीमी इदारा बंदि करण वारो फ़ैसिलो सम्झ खां ॿाहिरि आहे। ऑल प्राइवेट स्कूल्स एसोसिएशन तालीमी इदारा बंदि करण वारे फ़ैसिले ते एतिराज़ वारे छॾिया। सिंध में निजी स्कूल्स एसोसिएशन जे सदर अब्बास बलोच टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कोरोना खां बचाव लाइ SOPs ते सभ खां वधीक अमल तालीमी इदारनि में थी रहियो आहे। हुकूमती फ़ैसिले सां शागिर्दनि जी तालीम मुतासिर थींदी। सिंध जे तालीम वारे वज़ीर सां मुलाक़ात बाद निजी स्कूल्स खुलियल रखण या बंदि करण जो हतमी फ़ैसिलो कयो वेंदो। गिलगित बल्तिस्तान जे तक GBA2 जे गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि ख़िलाफ़ एहतजाज दौरान पीपल्स पार्टी कारकुननि ऐं पुलिस में चकरियूं। छिकताण दौरान मचिरियल मुज़ाहिरीन हिकु सरकारी ऑफिस ऐं 4 सरकारी गाॾियुनि खे बाहि ॾेई छॾी। पुलिस जी वाधू नफ़री मुक़रर। DIG गिलगित वकास अहमद चयो आहे त एहतजाज दौरान शरपसंदी कई वई। CCTV फुटेज जे ज़रिए जांच कई पई वञे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे तर्जुमान मुस्तफ़ा नवाज़ खोखर चयो आहे त गिलगित बल्तिस्तान में मुज़ाहिरीन ते तशद्दुद कयो वियो। वफ़ाक़ी सरकार इलेक्शन चोरी खां बाद तशद्दुद ते लही आई आहे। इसराइली वज़ीर आज़म जी सऊदी वली अहद शहज़ादे मोहम्मद बिन सलमान सां ॻुझी मुलाक़ात जो इंकशाफ। इसराइली मीडिया दावा कई आहे त वज़ीर आज़म बिन्यामीन नेतन्याहू आचर ॾींहुं सऊदी अरब जो ॻुझो दौरो कयो ऐं सऊदी वली अहद शहज़ादे मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कई। रिपोर्ट्स मूजिबि मुलाक़ात में अमेरिकी परॾेही वज़ीर माइक पोम्पियो ऐं इसराइली इंटेलिजेंस एजेंसी जो सरबराह UC कोहन बि मौजूदु हुआ। सऊदी अरब पारां वली अहद जी इसराइली वज़ीर आज़म सां मुलाक़ात वारनि ख़बरुनि जी तरदीद। सऊदी जे परॾेही वज़ीर चयो आहे त इसराइली वज़ीर आज़म सां का बि मुलाक़ात नाहे थी।
माइक पोम्पियो जे दौरे दौरान मुलाक़ात में रुगो अमेरिकी ऐं सऊदी इख्तियारनि शिरकत कई। नून लीग जे क़ाइद नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज़ शरीफ़ जी अमड़ बेगम शमीम अख्तर जी तदफ़ीन जाती उमरा में थींदी। मड़ पाकिस्तान आणण में 3 ॾींहं लॻी वेंदा। मॉडल टाउन पार्टी सेक्रेटरिएट में शरीफ़ कुटुंब सां ताज़ियत ऐं क़ुरान ख़्वानी जो सिलसिलो जारी। पंजाब हुकूमत जो शहबाज़ शरीफ़ ऐं हमदा शहबाज़ खे परोल ते आज़ाद करण जो फ़ैसिलो। नून लीग परोल ते आज़ादी लाइ दरख़्वास्त जमा कराए छॾी। नून लीग तरफ़ां फ़ौरी आज़ाद करण जो मुतालबो। मरियम औरंगज़ेब चयो आहे त वालदा जे लाॾाणे खां वधीक ॾुख को बि नाहे हूंदो। हुकूमत खे हेल ताईं शहबाज़ शरीफ़ खे परोल ते आज़ाद करणु घुरिजे हा। रियासत ऐं रियासत हलाईंदड़नि खे जवाबु ॾियणो पवंदो त नवाज़ शरीफ़ वालदा जी आख़िरी रस्मुनि में शिरकत छो न करे सघंदो। मुल्क में अहिड़ो माहौल छो पैदा कयो वेंदो आहे जो माण्हू पंहिंजनि प्यारनि जी मैयतनि जा कांधी बि नथी सघनि। नवाज़ लीग जे सेनेटर परवेज़ रशीद चयो आहे त जबर ख़िलाफ़ जदोजहद करण ते नवाज़ शरीफ़ जलावतनी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। PDM जे लाहौर वारे जलसे में अञा वक़्तु आहे। हुकुमराननि खे ख़ौफ़ में रहणु घुरिजे। नवाज़ लीग MNA अयाज़ सादिक चयो आहे त अहिड़ो को बि इत्तला नाहे मिलियो त नवाज़ शरीफ़ वालदा जी मैयत सां गॾु वापसि ईंदो। डॉक्टर्स खेसि सफ़र करण खां रोके छॾियो आहे। दोस्तों जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मूंखे बेगुनाह अल्ताफ़ जिसकाणीअ केस में नामज़द कयो वियो ऐं अॼु आउं हिन वीडियो बयान जे ज़रिए इहो मूंखे पंहिंजो पेश थो कयां त उन टाइम ते आउं ड्यूटीअ ते हुउसि जिते अल्ताफ़ जिसकाणीअ जा माइट बि मूंसां गॾु ड्यूटीअ ते हुआ। शुगर मिल जो उते CCTV कैमरास लॻल आहिनि, उते इहो रिकॉर्डिंगूं लॻियलूं आहिनि ऐं उते गेट पासनि ते मुंहिंजूं सयूं थियलूं आहिनि। अॼु 23 तारीख़ ते जेको सो अॼु आउं पाण पुलिस जे हवाले पंहिंजो पाण खे पेश करे रहियो आहियां ऐं उमेद त मूंसां इंसाफ़ थींदो। STP अॻवान अल्ताफ़ जिसकाणी जे क़त्ल केस में नामज़द जवाबदार ज़मीर रिंद गिरफ़्तार। वीडियो बयान में जवाबदार गिरफ़्तारी पेश करण जी दावा कंदे इल्ज़ाम रद्द करे छॾिया। जवाबदार ज़मीर वीडियो बयान में चवे थो त वाक़े वारे वक़्तु हू मिल्स में ड्यूटी ते मौजूदु हो जंहिंजा CCTV फुटेजिस मौजूदु आहिनि। उमेद आहे त इंसाफ़ कयो वेंदो। PTI सरकार कूड़ ॻाल्हाइण जा नवां रिकॉर्ड क़ाइमु करे छॾिया। FBR रिकॉर्ड रेवेन्यू उगाड़ियो आहे त सूबनि खे हिसे जा फंड्स छो नथा ॾिना वञनि। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी दावा खे रद्द कंदे चयो आहे त वफ़ाक़ तरफ़ां सिंध खे 8 अरब रुपया घटि ॾिना विया आहिनि। हलंदड़ साल बि मालियाती अवार्ड तहत मिलंदड़ हिसे मां कटौती कई वई। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा वहाब चयो त पीपल्स पार्टी हुकूमत KCR मनसूबे खे CPEC में शामिल कयो हो। मौजूदा वफ़ाक़ी सरकार पंहिंजे मनसूबे जे हवाले सां का बि गारंटी नाहे ॾिनी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में अदालती हुकुम ते केनालनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन तेज़। सखर में 3 ॾींहं बि ऑपरेशन गरी मशीनरी ज़रिए थर केनाल जे कपरनि तां केतिरा ई घर ड्राहे पट कया विया। ख़ैरपुर में गाड़ी पुल वटि गैर क़ानूनी करार ॾिनल दुकान ऐं होटल ड्राहे पट। गंबट ठरी मीरवा ऐं पीरगोट में बि ऑपरेशन दौरान रहवासी ॿाहिरि निकिरी आया। इंतिज़ामिया सां चकरियूं। गंबट में औरतूं पाक किताब खणी अमलदारनि खे घर न ड्राहिण लाइ मिनतूं कंदियूं रहियूं। सिंध पुलिस में मुक़ररियूं ऐं बदिलियूं। 4 सब डिविजन्स जे SDPOs खे हटायो वियो। SDPO कैंट हैदराबाद अयूब पाटोली, SDPO कश्मोर पनाह भुट्टो, SDPO मीरपुर माथेलो सुल्तान चांडियो, SDPO ठट्टो जुमू ख़ान पाहवर खे रिपोर्ट करण जी हिदायत। बिलाल हसन SDPO कश्मोर, जहांदाद इकराम SDPO मीरपुर माथेलो, अयाज़ हुसैन SDPO कैंट हैदराबाद, अलीना राजपर SDPO ठट्टो ऐं ज़फ़र सिद्दीकी SDPO टाउन शहीद बेनज़ीराबाद, अहमद फैसल चौधरी SDPO हैदरी शहीद बेनज़ीराबाद ऐं फज़ल शाह SDPO सिटी शिकारपुर मुक़रर।
कोरोना वायरस में मुब्तला सूबाई सलाहकार एजाज शाह शिराजी ICU मुंतकिल। इन हवाले सां संदस भाइटे अमीर हैदर शाह शिराजी जो चवणु आहे त इन वक़्तु एजाज शाह शिराजी जी तबियत काफ़ी बहितर आहे। जैकबाबाद में PTI अगवान शरीफ खान बुलेदी हथियारबंदनि हथां क़त्ल। सिविल लाइन थाणे जी हद में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि PTI अगवान जी गाड़ी ते फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में हू थॾे ते मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जो कारण मालूम नाहे थियो। जांच शुरू करे जवाबदारनि जी ॻोल्हा कई थी वञे। कराची में वेगे पीउ ते 7 वरनि जी नियाणी सां ज्यादती जो इल्ज़ाम। जवाबदार अशरफ गिरफ़्तार। डॉक्टरानी तरफ़ां निंगरी सां ज्यादती जी तस्दीक बावजूद पुलिस जवाबदार ख़िलाफ़ ज्यादती जी कोशिश जो केस दाख़िल करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार खां पुछा गाछा जारी आहे। निंगरी जो मेडिकल चेकअप करायो वियो आहे। हतमी रिपोर्ट अचण बाद वधीक कार्रवाई अमल में आंदी वेंदी। सिंध एंटी इंक्रोचमेंट पुलिस जी औरत अहलकार जो पंहिंजे ई खाते जे 2 अहलकारनि मथां हिरासत करण जो इल्ज़ाम। अहलकार अफशां IG सिंध खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी जवाबदार अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। डायरेक्टर एंटी इंक्रोचमेंट नोटिस वठंदे चयो आहे त इल्ज़ाम हेठि आयल अहलकारनि ते हिरासमेंट जो इल्ज़ाम साबित थियो त कार्रवाई कई वेंदी। डीपलो में नारी गीता सोटहर के मुबैना तौर क़त्ल करण बाद आघात करार ॾियण वारे मामले जो निबेरो। गीता जे सोहरे ऐं ॾेर मथां 15 लाख रुपया ॾंढ मुक़रर करण जी फतवा जारी। जरगे में ॿुधायल फतवा जी कॉपी ऐं वीडियो टाइम न्यूज़ खे मिली वई। कुछ ॾींहं अॻु जवाबदारनि नारी खे क़त्ल करण बाद वाक़े खे आघात जो रंग ॾिनो हो। हिकिड़ो दीन दुनिया में नथो छॾे, ज़ाल नथी छॾेस। हा घेरे घेरे मारियो अथसि। किथे किथे धके आंदसि? हाँ ए धक्का, हे धक्का, हे धक्का, हिते धक्का, हे मुंहिंजा वार चौथा न लाको, हे मुंहिंजा वार पटे, हे मूंखे चरियो करे छॾियो अथसि। चए तोखे गीदू बंदर थाणे ते हल, गीदू बंदर में तोखे विझणाईंदुसि। मूंखे खपे इहो त बबीअ जो मुंहिंजो फ़ैसिलो हाली कयो। पुट ज़ाल जे चवण ते तशद्दुद जो निशानो बणाए घरां कढी छॾियो आहे। चवे थो त तोखे गिदू मोकिलींदुसि, मां चरी न आहियां जो गिदू वेंदुसि। जोही वेझो कठोर दिल पुट जे तशद्दुद जी शिकार बुढड़ी मरियम सोलंकी दाह खणी जोही थाणे ते पहुची वई। पुट खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम करण जो मुतालबो। पुलिस NC दाख़िल करे छॾी, जवाबदार गिरफ़्तार न थियो। सिंध में रोलू कुतनि जो आज़ार बदस्तूर बरक़रार। हिकु ॾींहं में नींगर समेत वधीक 21 ॼणा ॾाढिजी ज़ख़्मी थी पिया। CMO कोटड़ी ख़ुदाबख़्श सेवाणी ऐं CMO वल्हाड़ी आबिद खोसो मथां कुते ॾाढ़ण जो अलॻि अलॻि केस दाख़िल। CMO दादू अनीसुर रहमान ख़िलाफ़ बि कुते ॾाढ़ण जो केस दाख़िल। हैदराबाद में कासमाबाद जे चीफ म्यूनिसिपल ऑफिसर हातिम मला जी कुता मार मुहिम में ग़फ़लत वारे केस में ज़मानत मंज़ूर। अहमदपुर में 2 UC सेक्रेटरीज़ मुनीर ख्वाजा ऐं हबीबुल्ला मैतलो ख़िलाफ़ FIR दाख़िल। न्यू चोर में हिकु TMO ऐं 4 UC सेक्रेटरीज़ ख़िलाफ़ केस दाख़िल। लाड़काने में इंतज़ामिया पारां मारियल कुता शहर जे मुख्य एयरपोर्ट रोड लॻ उछलण जो इंकशाफ। धप पकड़जण करे रहवासी परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। बदीन में अॼु बि सरकारी ऑफिस में शादी जी तक़रीब मुनक़िद। शाह लतीफ़ रोड ते क़ाइम आबपाशी खाते जी मीरवा सब डिवीज़न जे ऑफिस में शादी तक़रीब जा फुटेजिस टाइम न्यूज़ हद करे वरिता। हैदराबाद मां आयल ॼञ खे सरकारी ऑफिस में तरसायो वियो। गुज़िरियल राति में साॻी ऑफिस में शादी तक़रीब थी हुई। शहरियुनि पारां शादी तक़रीब जी इजाज़त ॾींदड़ सरकारी अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। टोपी अजरक पायन सिंधी असांजा वारस आहिनि सिंधी मुनकर जा कन मन मुंझारा सिंधी टोपी अजरक वारा सिंधी सकाफ़त सूर्य सिंधिया माग हिन ते मटी नाहे अञा त सिंधो असांजी आहे तो असां को कटी नाहे। जो मक़सदु इहो आहे की
असां जेको आहे पंहिंजे सिंधी कल्चर खे न भुलिजूं ऐं सिंधी असांजी जेकी लैंग्वेज आहे ऐं असां सिंधी खे अॻिते वधायूं था, सिंधी कंहिंखां घटि न हो। इन जे फाउंडर खे असां सलाम पेश कयूं था त असां सभु सिंधियुनि खे जगाइण लाइ मां चवां थी त असांजा जेतिरा बि सिंधी दुनिया में रहंदा आहिनि उहे सभु इन ॾींहं खे ईअं मल्हाइनि थी, पंहिंजी ईद खे मल्हाए वञिबो आहे। ऐं टाइम न्यूज़ ऐं पंहिंजे अख़बार जे सर ते एकता दिहाड़ो मल्हाइण जूं तयारियूं जारी। 6 डिसंबर ते क़ौमी काज मल्हाइण लाइ जागरता तक़रीबुनि दौरान गीतनि ऐं रक़्स सां सिंध अमड़ खे भेटा पेश। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में कराची सिंध आहे जे सिरे हेठि एकता जो दिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जे अज़म जो इज़हार। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हमें ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।